चवण आहे त पकोड़ा हलाया पियो। बी सेक्शन थाने जे जो ASI इंचार्ज जब्बार फुलपोटो आयो ऐं उन अचण सां ई चयो त पैसा ॾे 5000 रुपया, न ॾींदे त पकोड़ा न हलाए ऐं पोइ उन सां भंजरा कई। नालो छा अथई बाबा? मीर। मीर छा कंदो आहे? हा, पकोड़ा समोसा हितों जा आहिनि, रमज़ान में हलाई पियो। पोइ पुलिस छा चई? 5000 हफ्ते में दे न त कुटी दो मैं 5000 हफ्ते में। हाँ, ओ तो पैसा शीशा बने मां पैसा न देना मां। पैसा छो न ॾिनईस? पैसा त वठंदा आहिनि न पुलिस वारा, पोइ छो न ॾिनईस? मां न देना मां। जी नाज़रीन, मां ॾिसी रहिया आहियो त असीं चांडिया मोड़ जे हिकु पकोड़ा शॉप ते मौजूदु आहियूं ऐं टाइम थियो आहे 3:30 4:30 जे विच में हिते मौजूदु आहियूं। लुकमान थाने जे ASI जेको आहे त जमादार पर सॾाईंदो ASI आहे, अलाए जे छो उनखे चौकी लुकमान या पंहिंजो मिल्क कॉलोनी ॾिनी वेंदी आहे। उन खां पोइ जो इहो कमु हूंदो आहे त कंहिं न कंहिं नमूने कंहिंखां पैसा उगाड़जनि। ही मासूम नीगर जेको चांडिया मोड़ ते तमाशाई बणियल आहे। अॼु ही ॾिसो सभु माण्हू ॾिसी रहिया आहिनि पर को बि मज़ामत करण जे लाइ तयारु कोन हो। तोड़े जो हिन नीगर सां ASI विढ़ियो आहे। ही रत जा निशान बि लॻल आहिनि, नंढड़े खे ही कमीज़ फाटल आहे। इंजा ही पकोड़ा अव्हांखे शायदि ॾेई रहिया आहिनि, ही पैसा गवाही ॾेई रहिया आहिनि त हिन सां पुलिस वारो सिर्फ़ु मंथली न ॾियण जे करे विढ़ियो आहे। ॿियो छा पियो चवई? हां, हफ्ते में 5000 आयो। हफ्ते में 5000 ॾे, न त शीशा हिनजो वालिद किथे आहे? सत कयोसि। ही नाज़रीन, असीं चांडिया मोड़ जे हिकु पकोड़ा शॉप जा अव्हांखे मंज़र ॾेखारे रहिया आहियूं। ही भंजरा लॻी पई आहे। छा थियो आहे दादा? साईं को लुकमान जी पुलिस अचे थी, चए थो 500 ॾे। कल्ह सनू नारे जो आयो आहे, हिन मुंहिंजे हमरा खे ॿधो अथई। हा, 2000 वरिता अथई, पोइ दग ते छॾियो अथईं जी। खणी घुमाए, पहिरीं वरी उतां लमोड़ त मुंहिंजे भाउ खे एछे जो ॿधी वियो आहे। घुमाए 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 पैसा वठी छॾिया अथई। रमज़ान में ॼण पुलिस जा जावा लॻी विया आहिनि ऐं पुलिस मंथली एवज़ पहिरियों समोसा पकोड़ा या ॿियो कारोबार जेको आहे ज़िया आर्डिनेंस जेको तयारु थियो रमज़ान आर्डिनेंस जे नाले सां, उनजी ही आहे पंहिंजो सिलसिले में ई हिन पकोड़ा समोसा वारनि ते हमिलो थियो आहे पुलिस जो। ऐं ही ॾिसो त हिन नीगर कहिड़ो ॾोह कयो आहे, हिन मासूम जो कहिड़ो ॾोह आहे। जे अगरि ही वेठो दुकान ते पकोड़ा समोसा हलाए थो, हीअ ॾिसी रहिया आहियो, ही पैसा पिया आहिनि, ही समोसा पिया हलनि, एतिरी भंजरा कई वई आहे पुलिस पारां। ऐं हिननि जो चवणु आहे त जब्बार फुलपोटो आहे ASI जेको लुकमान चौकी या मिल्क कॉलोनी चौकी जो इंचार्ज आहे। ही ॾिसो हिते पकोड़ा समोसा तयारु थींदा आहिनि रमज़ान जे करे, पर टाइम अहिड़ो थियो आहे जंहिंमें तयारु थींदा आहिनि पोइ हलाया वेंदा आहिनि। उन सॼे सिलसिले में ही अव्हां ॾिसी रहिया आहियो त ही भंजरा कई वई आहे। मौजूदु आहिनि माण्हू, उहे पाण चवनि था पिया त हिते भंजरा थी आहे ऐं हिन नीगर सां जब्बार पाण विढ़ियो आहे। नीगर जो जेको नंढड़ो आहे मासूम नीगर आहे, घुर्जे त अहिड़े न माण्हुनि खे हुनजी साथ खे मुतासिर करण जे लाइ अहिड़ा सिलसिला जोड़िया था वञनि, अहिड़ा तरीक़ा अख़्तियार कया था वञनि। जब्बार फुलपोटो जेको केतिरा ई भेरा कोर्ट जे हुकुम ते पिणु सस्पेंड बि थियल आहे, मुअतल बि थियल आहे, पर अलाए जे छो वरी खैरपुर में लॻो आहे। नीगर जो चवणु आहे त मूंसां इंसाफ़ कयो वञे, न त ॿी सूरत में आउं एहतजाज कंदुसि। मुंहिंजो वालिद ई बीठो आहे। पोइ छा थियणु घुरिजे बाबा? साईं सुबुह SC साहब ॾे वेंदा त असां इंसाफ़ करे जी। अगरि इंसाफ़ न थियो त असां पाण खे मारे छॾींदासीं। जी नाज़रीन, हिन पकोड़े वारनि जो चवणु आहे त असीं अगरि इंसाफ़ नथो थिए त पाण खे मारींदासीं। ही हालत आहे खैरपुर B सेक्शन थाने जी पुलिस जो। ऐं कुझु ॾींहंनि खां वठी अवां पाण ख़बरूं पढ़ो पिया, ॿुधो पिया, ॾिसो पिया
त पुलिस मंथली एवज़ सॼो कारोबार जेको रमज़ान में बंदि थियणु खपे उहो हलाए थी पई ऐं गाॾे वारनि खां हलीम वारनि खां छोले वारनि खां सभ खां पैसा वरिता था वञनि। अहिड़ियूं ख़बरूं बि पिणु हली चुकियूं आहिनि ऐं अवां ही मंज़र ॾिसी रहिया आहियो पाण त ही कुझु मिंट अॻु में अहिड़ो वर्ताव थियो आहे हिन नींगर सां ऐं ही नींगर मौजूदु हुयो। ही ॾिसो लटा फाटल हुन जी गवाही ॾेई विया आहिनि। हिन सां इंसाफ़ थियणु घुरिजे। अगरि इंसाफ़ नथो थिए त ॿियो हिननि जो लाइ अमल हूंदो। संदन जो चवणु आहे त असीं एहतजाज